पनुआकिल जे कच्चे रज़ा ॻोठ थाणे जी हद मां वधीक ॻोठाणो असलम महर बे औरताणी आवाज़ ते हिरक जी धाड़ेलनि हथां अगवा थी वियो आहे। जे बाद महर कबीले में सख़्त कावड़ पैदा थियल हुई जॾहिं त बाइजी चौक वारे पाड़े जो रहवासी हुसैन जलाली बे मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। पनुआकिल मां हाणे अगवा थियलनि जो अंग 7 थी वियो आहे, जंहिंमें सखावत मोहतम दिलोश मोहतम अब्दुल कुद्दूस जसकानी इफ्तिखार जसकानी नादर आलमाणी हिन खां अॻु धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। नादर आलमाणी ऐं ॿियनि ते धाड़ेलनि तशदुद जो वीडियो वायरल करे फी मुगवी जी लखे रुपया भुंग जी घुर कनि पिया, पर पनुआकिल सखर इंतज़ामिया बदमनी ऐं अगवा जे वाक़िअनि जी भड़कियल बाहि ते कंट्रोल करण में बेवस बणियल आहे, जंहिं सबबु अवाम जो साह मुठ में आहे। शहर जे भर पासे वारा इलाइक़ा ऐं रोड रस्तनि ते माण्हुनि एमरजेंसी वारो सफ़र अचवञ वारो रस्तो सफ़र सिज लहण खां अॻु बंदि करे छॾियो आहे। अवाम में सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास पैदा थियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची